साईं जन फरमाया त जैसा यारी रखो न उन्हें के ॿुधायो त मुंहिंजो नालो फलाणो मुंहिंजे पीउ जो नालो फलाणो आहे मां तोसां यारी थो रखां मुंहिंजो नालो आहे करमुल्ला ऐं मुंहिंजे बाबा साईं जो नालो आहे हज़रत ख्वाजा मोहम्मद इलाही मां तव्हां सभिनी सां यारी रखी आहे तव्हां बि हर को ईअं ई चवे पंहिंजे पीउ जो नालो वठो पंहिंजो नालो वठो चओ त मुंहिंजी तव्हां सां यारी आहे तो सभिनी जी हिक ॿिए में यारी आहे भला यारी कच्ची या पक्की यारी में घारी त कोन विझंदो यारी में घारी त कोन विझंदो इंशाअल्लाह असांजी अॼु जेका यारी रखी थो इहो ॾींहुं यादि करे छॾियो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो गॾु हूंदासीं मां तव्हांखे यादि ॾियारींदुसि सदे तो मुंहिंजे मोहब्बत जा सदर
कबूल तसवर कयो त हींअर सभई सालियाबाद मलीर में न मदीने असल का आया हमारी बानी ये बंदी बेकारी कबूल फैसला बचारू प्यारा असांखे तुंहिंजो अची करायो दीदार दिल भर अची करायो अची करायो अची करायो दीदार मदनी आज़ारी कबूल पे السلام عليك يا رسول الله الصلاة والسلام عليك يا حبيب الله الصلاة والسلام عليك मरना हर कोई आखे ते मैं भी आखा मरना मरण तू पे जिंदा दीदार उस मरने की करना मरण तू पे पीछे मरने एक गल रखियो याद मेरी वे फकीरो एक गल रखियो याद मेरी मेरा जिस्म जो है मरना सब कुछ करना ते करके मेरा मोरो से बल करना सब कुछ करके सब कुछ करना ते मेरी अखियां बंद न करना सब कुछ ते मेरी अखियां बंद न करना शायद मेरा आका आवे
सब कुछ करना ते मेरी आँखियां बंद न करना शायद मेरा आका आवे मैं दीदार से दा करना सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ बेटा चल गुलामी में नौकरी में कबूल कर कि महबूब कबूल कई असा